चांडियो। पहिरियां हेडलाइन न्यूज़। सिंध चांडिया वेलफेयर एसोसिएशन सचवा जी तारफ़ी गॾिजाणी थी गुज़री। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे अॻुवाणनि जी शिरकत खां मुतालबो। हाणे हाज़िर आहिनि ख़बरूं तफ़सील सां। टंडोमस्ती में असांजे रिपोर्टर इख़लाक़ हुसैन चांडियो मुताबिक़ सिंध चांडिया वेलफेयर एसोसिएशन सचवा जी तारफ़ी गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें सचवा जे मरकज़ी उहिदेदारनि गुलाम अकबर सारंग चांडियो, एडवोकेट अता हुसैन चांडियो, समाजी अॻवान मोहम्मद इसाक चांडियो, रईस कुर्बान अली चांडियो, गुलाम कादिर चांडियो, दाइम खान चांडियो, हफ़ीज़ुल्लाह चांडियो, गुलाम फरीद चांडियो खां अलावा फुला पोटा, मरी, सैयद, अब्बासी बिरादरियुनि जे अॻुवाणनि शिरकत कई।